असांखे ॻोठ सायासर थरपारकर खां ख़ूबसूरत ख़त लिखी उमाणे थो। संदसि नालो न आहे। अदा अस्सलाम वालेकुम। शकील, अॼु जो ॾींहुं मूं लाइ ख़ासि बि आहे त आम बि आहे, छो त अॼु जो ॾींहुं जेको रमज़ान जो टियों रोज़ो हो, जुमे जो ॾींहुं हो। पर अद शकील, अहिड़ा रमज़ान शरीफ़ कई आया ऐं कई विया हुआ। जिन में के इंसान अॻु वारे रमज़ान में त हुआ, पर हिन रमज़ान में पंहिंजी ज़िंदगी पाण पले हक़ीक़ी मालिक सां वञी मिलिया हुआ। पर अदा शकील, ज़िंदगी जो चरखो घुमे थो त इंसान खे ख़बर ई नथी पवे त कीअं वक़्त जो घाणेटो गुज़रंदो थो वञे। हर इंसान पंहिंजे मक़सद सां लॻो रहे थो, पोइ कंहिंजा मक़सद जल्दी पूरा थियो वञनि त कंहिंजा वरी मक़सद बेमक़सद बणिजो वञनि था। पर इंसान सूरनि खां ॾाढो आहे, पोइ बि पंहिंजी मंज़िल कोन छॾींदो आहे, पोइ भली उन्हनि रस्तनि ते केतिरा बि लाचाड़ा छो न हुजनि। त हा अदा शकील, पाण ॻाल्हि पे कई त ही उहो ॾींहुं जेको 2021 जे अप्रैल महीने में रमज़ान शरीफ़ जो हो, जंहिंमें 16 तारीख़ जुमे जे ॾींहुं टियों रोज़ो हो। अदा शकील, चवंदा आहिनि त अल्लाह पंहिंजे मोमिननि लाइ हर मंज़िल आसान कंदो आहे। त हिन जुमे जे ॾींहुं कई वीचारा अबरा सबरा पोड़ा पका नंढा वॾा हिन ॻोठ जे वॾी आबादी में रोज़ाइता हुआ। पर सच अदा शकील, रमज़ान खां कुझु ॾींहं अॻु में हिन प्यासी थरत में एॾी त गर्मी हुई जो माण्हू ॿाहिरि कोन निकिरी सघंदो हो। गरम हवाऊं ऐं ॿियो वरी अप्रैल जो महीनो, उते थर में कहिड़ी हालत हूंदी। पर जॾहिं भाउ शकील रमज़ान जे पहिरें अशरे जो पहिरियों रोज़ो शुरू थियो त हिन थर जे वारी ते ॼण सावणी बरसाति पई हुजे। अहिड़ा ॾींहं थधा ऐं भलारा थी पिया हुआ। अदा शकील, रमज़ान जे पहिरें अशरे जे टें रोज़े जुमे जे शाम बि हिकु अजीब शाम हुई। उतर तरफ़ खां मुंहिंजे ॻोठ जी टोंक वटां हिकु बरसाति जो दारोड़ो बि थियो हो, जेको लिहाण जो नमूनो इख़्तियार करे चुको हो। आहिस्ते आहिस्ते सांझी जी सुराण बि थींदी वई ऐं बरसाति वारो ककर बि वधंदो वियो ऐं सिलो सिलो गजगोड़ बि थींदी वई। सच पुछी भाउ शकील आरीसर, जॾहिं उहो मंज़र पंहिंजे घर जे भर वारे दुकान जे दीवार ते बीह ॾिठमि त मूंखे उहे वसकारा यादि अची विया हुआ, जेके मूं ऐं पिरी गॾिजी थर जे भिटनि मां गायाल जा गाया गॾिजी पटिया हुआ ऐं भरतियल चोले जी चाल में रखी उन माथारी जे मथां बीठल कोंबट हेठि वेही पंहिंजनि हथनि सां हिक ॿिए खे गाया खाराया हुआ। सच शकील भाउ, मोहबत भली केॾी मज़बूत छो न हुजे, पर ज़माने जे सतमनि अॻियां मजबूर थी भूरा भूरा थी वेंदी आहे। पर अदा शकील, जे हमेशह पंहिंजो सभु कुझु उन रोहिड़े जे गुल जहिड़े पिरी मथां निछावर कयो, उहो माण्हू आसानी सां दिलि तां कोन लही सघंदो। उनखे विसारण लाइ वक़्तु लॻंदो आहे। जीअं फौजिया सुमरो जो हिकु कलाम आहे त तोखे विसारण लाइ जानी मूंखे ज़मानो अञा लॻंदो। पर सच अदा शकील, भले उहे माण्हू विसरी वञनि, पर जॾहिं शाम टाणे जो बरसातुनि जा ककर वसण जा वेस करे छांवला कंदा आहिनि त दिलि मथां कई यादुनि जा समुंड उथली पवंदा आहिनि, जेके दिलि जी पोखियल बनी खे लुड़कनि जे वहिकरे सां ॿोड़े छॾींदा आहिनि। बसि अदा शकील, अगरि बेमुंदाइता मींहं बि वसंदा आहिनि त घणनि जूं दिलियूं रोअण ते मजबूर थी वेंदियूं आहिनि ऐं तेसिताईं पंहिंजा सुॾका ऐं अंदर जा आलाप ख़तमु न थींदा आहिनि, जेसिताईं उहे मोतियुनि जहिड़ा माण्हू पंहिंजा नाज़ुक हथ उन्हनि अखियुनि जे मथां न रखंदा आहिनि ऐं उहे अखियूं पंहिंजे पिरी जी दीद न पसंदियूं आहिनि। बसि अदा शकील, कुझु अॻु में ई बि दिलि जा अरमान अदा बशीर ताईं मोबाइल जे ज़रिए पहुचाया हुआ ऐं अॻिते बि जे रही हयाती तव्हां ऐं अदा बशीर ताईं पहुचाईंदा रहंदासीं। बाक़ी मुंदूं त पंहिंजे टाइम ते ईंदियूं रहंदियूं आहिनि, पर अदा शकील, जेका वसकारे जी मौसम ईंदी आहे, उन में अगरि जे कंहिंजा अहसास ऐं यादूं समायल न हुजनि त उहा मुंद ई बेमुंदाइती हूंदी आहे। उन मुंद जो को बि मज़ो न आहे हूंदो।
बस अदा शकील लारीसर दुआ कजो त हेलो को बि वसकारो शल पंहिंजे ॻोठ जे पटनि ते गुज़ारियूं, जिते मोरनि जूं ॿोलियूं ऐं पंहिंजनि जा प्यार, जिते दिलि जा आस्थाना हुजनि, उते टुटल दिलूं बि मोहबत जे धागे सां ॻंढिजी वेंदियूं आहिनि। ऐं उहो ई साॻियूं जंहिंजो ॻोठ थर जे भिटनि में मिसाली ॻोठ साया सर जे नाले सां सॾियो वञे थो। कुर्बदा शकील आरीसर जे रही हयाती त वरी ईंदासीं कई दिलि जूं ॻाल्हियूं ओरण अव्हां सां भिटाई नगरीअ में। रखे मिन तूं करियां पर केतिरियूं हुन हीअं जे हार खे मिन तूं करियां पर केतिरियूं हुन हीअं जे हार खे मिन तूं करियां पर केतिरियूं नाहे महीनो यार खे मिन तूं करियां पर केतिरियूं नाहे